नाज़रीन ख़बर आहे करमपुर मां। करमपुर लब करमपुर थाणे जे अधु करमपुर कैडेट कॉलेज वारे इलाइक़े ॻोठ मिठण ख़ान बिजाणी में ॻोठाणनि हाजी अब्दुल फताह बिजाणी इलाही बख़्श बिजाणी जे माल जे चारे पलाल के पानी के बीके में अचानक बाहिर कोड़े वही, जंहिंजे नतीजे में 12 जरेबन जो माल जो चारो पलाल सड़ी रख थी वियो। बाहि सबब पानी जो बीको और बिजली जो मोटर भी सड़ी वियो। ॻोठाणनि पारां बाहि विसाइण जूं कोशिशूं ओॾा इतलाह ते तंगवानी बाहि विसाइण वारो अमलो बाहि वाक़े वारे हंधि पहुची बाहि विसाए ॻोठ खे वधीक नुक़सान खां बचाए वरितो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।